अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां नियाज़ चनू ऐं अॼु असां स्पेशल प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं ही महर बिरादरी में पग जे हवाले सां जेको मीडिया में काफ़ी ॾींहंनि खां बहस मुबाहिसो हले पियो। इन सिलसिले में चीफ सरदार हिन वक़्तु जेको महर बिरादरी जो आहे मोहम्मद बख्श खान महर, उन जे हवाले सां बि काफ़ी ॻाल्हियूं साम्हूं आहिनि। पीर पगारो जेको हुर जमायत जो सरबराह आहे उनजे तरफ़ां उनजी हिमायत कई वई आहे। सरदार रहीम बख्श खान बौज़दार जे तरफ़ां हिमायत कई वई। 6 सेप्टेम्बर ते जेको अलीगढ़ खान महर जे तरफ़ां पग ॿधण जे हवाले सां कठ कोठायो वियो आहे, इन खां पोइ केतिरियूं ॻाल्हियूं गर्दिश में आहिनि। हतमी तौर ते इन कठ में छा थींदो इहो अञा ताईं नथो चई सघिजे, पर इन सूरत हाल में सरदार मोहम्मद बख्श खान महर खे जेके महर कम्यूनिटी जा मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि, पाड़ा त तमामु घणा आहिनि, 84 खां वधीक पाड़ा आहिनि, पर जेका पाड़नि जी अक्सरियत आहे उहा मोहम्मद बख्श खान खे सपोर्ट करे पई, उनखे चीफ सरदार मञे पई। असां हिन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं मुख़्तलिफ़ बिरादरनि मुख़्तलिफ़ पाड़नि जे चङनि मुड़ुसनि सां ऐं गॾोगॾु उन्हनि सां बि जेके महर ज़ात सां तालुक़ नथा रखनि, पर जेका ॼामोट यानी समाट जेको आहे उन हवाले सां बि सपोर्ट जेका हूंदी आहे उहा चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर खे हूंदी आहे। हिन वक़्तु असां सां सखी जा पाड़े जो चङो मुड़ुसु मीर खान महर असां सां गॾु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। मीर खान साहिबु, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। हीअ छा सूरत हाल आहे? तव्हांजी सपोर्ट, तव्हांजे पाड़े जी सपोर्ट, तव्हांजे जेका माना इलाइक़ो आहे तव्हांजो तालुक़ु ॾहिरकी सां आहे, छा सूरत हाल आहे? कंहिंखे सपोर्ट करणु वञो पिया? असां सरदार मोहम्मद बख्श खान जा पहिरियों बि हिमायती हुआसीं, हाणे बि आहियूं। 95 में जीअं सरदार ग़ुलाम मोहम्मद खान अलाह ॾे हलियो वियो, उन खां पोइ आयो पंहिंजो पीर साहिबु पगारे जे हुकुम सां पीर साहिबु मौजूदा उन अची पग ॿधाई। उन में सरदार रहीम बख्श खान मौजूदु हुयो, तमामु पाड़नि जा महर बि हुया, ॿिया सरदार बि हुया, सरदार नूर मोहम्मद खान लुंड बि हुयो, उन्हनि अची पग ॿधाई। मौजूदा अलीगढ़ खान जो वालिद साहिबु हाजी अली अनवर खान उन पाण बि मौजूदु हुयो, जेकर पग पाण ॿधणु चाहे हा त उहो पाण ॿधे हा। उन मुनासिबु न सम्झो सरदार ग़ुलाम मोहम्मद खान जे वॾे पुट ते पग, हूअं बि हर क़ौम में कबीले में इहो रवाजु आहे त पीउ जी पग जेकी आहे पुट ते ईंदी आहे। कबीले जी बि जेकी पग हुई, पगदार सरदार ग़ुलाम मोहम्मद खान हुयो, उन जे पुट ते वॾे पुट ते पग आई। उन में कंहिंजो बि एतिराज़ु कोन हो, सरदार जी पग बि ॿधी वई। अॼु जेको शौक़ु चढ़ियो आहे अली अनवर खान जे पुट खे, अलीगढ़ खान महर खे, इहो खामखा अजायो आहे। शुरू खां वठी करे इहो पग ते हमला थींदा अचनि था पिया। असांजो चवणु इहो आहे त बिरादरी जा तमामु माण्हू, खानसर जा या लांडनि जा या पंहिंजो दड़े जा, हर माण्हू, सभु माण्हू कबीलनि जा बि गॾु आहिनि, बिरादरी जा बि माण्हू गॾु आहिनि। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त मोहम्मद बख्श खान जी बिरादरी जे अंदरि रहणी कहणी, उथणु वेहणु, शादी गमी, तव्हां पाण बि चङा मुड़ुस आहियो, त उनजो जेको राब्ते जो सिलसिलो हूंदो आहे उहो कीअं हूंदो आहे? छा उन में का अहिड़ी का ॻाल्हि आहे छा जंहिंमें का बिरादरी या को पाड़ो को मुतमिन न हुजे? अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। शादी हुजे, गमी हुजे, जिथे बि सभु थींदो आहे या गमी थिए थी पई, जॾहिं बि ख़बर पए थी सरदार पाण हले थो पियो या उन सां गॾोगॾु बंगुल खान, जिथे बि ख़बर पए थी पई का शादी आहे, गमी आहे, माण्हू फौरन ई पहुची थो वञे पियो। पहिरियां त जनाज़े नमाज़ ते पहुचण जो कोशिशि था कनि पिया, उते पहुची था वञनि, न त पोइ वरी वञी करे दुआ ते बि पहुचनि था पिया। अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, सभु पाड़ा तमामु तक़रीबन मुतमिन आहिनि। अच्छा, हिन वक़्तु जीअं पीर साहिबु पगार जी तव्हां ॻाल्हि कई त जॾहिं पग जो वर ॾिनो वियो त पीर साहिबु मौजूदा जेको उन महिल हुयो, पर इहो मूंखे ॿुधायो त उन महिल ॿिया कहिड़ा कहिड़ा माण्हू उन पग जी रस्म में शरीक हुया, ऐं हिन महिल जेका पोज़ीशन आहे त उहे साॻा माण्हू, साॻा सरदार तव्हांखे कहिड़ा सपोर्ट कनि पिया? मोहम्मद बख्श खान खे सरदार साहिब जी, पीर साहिबु वॾे जी महिरबानी हुई। उन खां बाद में मौजूदा पीर साहिबु हाणे बि इहो हुकुम फरमायो आहे त बाबा असांजो वालिद साहिबु पग ॿधायो, उन पग जी असां हिफ़ाज़त कंदासीं। उन सां गॾोगॾु जेके बि तमामु डिस्ट्रिक्ट घोटकी जा सरदार हुया, मौजूदु हुया, उहे हिन महिल बि उन्हनि जो हिमायत सरदार मोहम्मद बख्श खान सां गॾु आहे। तक़रीबन ॿारनि जा पाड़ा जेके आहिनि उहे बि हाणे बि सपोर्ट कनि था। ॾाढा हिकिड़ो ज़ुल्म जे ज़ोर ते घुरायो वञनि था पियो, हर माण्हू खे सॼो वञे थो ज़ोरी लाज़मी, अचो मां वटि, अची पटको बि खयूं, अचो अची पग ॿधायो मूंखे। इहा त ज़ोरी पग ॿधाइण वारी ॻाल्हि आहे, ख़ुशी सां कोई कोन थो अचे पियो। अच्छा,
अच्छा हाणे इहो ॿुधायो त हीउ जेको थिए पियो त चयो इहो वञे थो त हीउ जेको कठु आहे उहो महर कम्यूनिटी जो आहे, पर इतला इहे बि मिलनि था त कुझु जेके ॿियूं बिरादरियूं आहिनि उन्हनि खे बि सॾियो वियो आहे। त तव्हां महर कम्यूनिटी अंदरि छा सूरत हाल आहे, छा माण्हू सोचनि पिया, वेंदा न वेंदा, या हीउ को ॿिए क़िस्म जो को फंक्शन आहे? 70% माण्हू तक़रीबन जेके आहिनि महर कबीले जा नथा अचनि। अच्छा 3% उन खां बाद में ॿियनि कबीलनि जा माण्हू जेके आहिनि सभिनी खे घुरायो वियो आहे, अचो जेतिरो थी सघे, जेतिरो वधीक रश हुजे, माण्हू ॾिसनि, माण्हुनि ते मैसेज इहो वञे त हिते लखनि जी तादाद में या हज़ारनि जी तादाद में माण्हू अची पग ॿधाइणा आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। असां इन अहम मामले ते जेको 6 सेप्टेम्बर ते मीडिया जी ज़ीनत बणियल आहे, इन मामले ते असां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। सरदार बंगुल ख़ान महर चीफ सरदार जो नंढो बिरादर आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिन मामले ते संदन छा ख़्यालु आहे। बंगुल ख़ान साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। इहो ॿुधायो त हीउ जेको अचानक हिकिड़ो इशू क्रिएट कयो वियो आहे, अचानक जंहिंखे पाण चऊं, न कंहिंजो वजूद, न कंहिंजो ॻाल्हि न पंधु, इन बाबति तव्हां छा चवंदो? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, सभिनि खां पहिरियों त मां इहो चवणु चाहींदुमि त पाण महर थियण खां पहिरियों पाण इंसान आहियूं, पाण आहियूं मुस्लमान। त मज़हब जेको आहे सभिनि खां मथे आहे। मज़हब जी जेकियूं पंहिंजियूं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेकियूं पंहिंजियूं हदीस आहिनि, जेकी सुना आहे, उहा हर शइ खां मथे हूंदी आहे। उहा जेकियूं पंहिंजियूं रीतियूं रस्मां आहिनि, जेकियूं गैर मज़हबी जेकियूं पुराणे ज़माने जूं पंहिंजियूं रस्मां आहिनि, उन्हनि शयुनि खां इहा शइ मथे हूंदी आहे। त इंसान थियणु पहिरियों ज़रूरी आहे, मुस्लमान थियणु पहिरियों ज़रूरी आहे, पोइ माण्हू इहे क़दम खणे, पोइ माण्हू चए त का शइ ग़लति आहे, का शइ सही आहे। जी अच्छा सर, ज़ाहिर ॻाल्हियूं त तमामु घणियूं मार्केट में हलनि थियूं, पर उन में का सिधाक हूंदी बि आहे, का न बि हूंदी आहे। पर तव्हां खां पुछण जो मक़सदु इहो हूंदो आहे त जेका शइ अनमेच्योर आहे या माना उहा हिकिड़ी सही नमूने सम्झ में अचे। हिकिड़ो आम तासुर इहो ॾिनो वियो आहे त जेका महर कम्यूनिटी आहे, जंहिंजो तव्हांजो वॾो भाउ चीफ सरदार आहे, उहा तव्हां सां मुकमल तौरु गॾु न आहे, ईअं इहो छो चयो? ऐं ग़लति फ़हमियूं बिल्कुलु मीडिया ते हलियूं आहिनि, पंहिंजो सोशल मीडिया ते बि ग़लति अफ़वाहूं हलायूं अथऊं। बाक़ी महर क़ौम आहे उहा बिल्कुलु संदे जी पुट हूंदा आहिनि, उहा औलाद जेकी आहे हमेशह पीउ सां गॾु हूंदी आहे। त उहा महर क़ौम जेकी आहे संदे सरदार सां गॾु आहे, हमेशह रहंदी। बाक़ी कुझु ज़री ॻाल्हि आहे, कुझु माण्हू ज़रूरु छा चवंदा आहिनि त थिड़ियल बि आहिनि, माण्हू बौखलाए वियल, ग़लति उन्हनि खे ॻाल्हियूं ॿुधाए हलनि। असां उन्हनि खे बि दुआ कयूं था त अलाह उन्हनि खे बि सिधो रस्तो ॾिए, उहे बि पांडे इनशाला सही रस्तो ॾिसंदा। जेके माण्हू ज़ाहिर तव्हांजी कम्यूनिटी महर बिरादरी तमामु वॾी आहे, उनजो वॾो हिकिड़ो असरु रसूख़ आहे, जेके तव्हांखे हाणे ॾिसनि पिया त इहो जेको तासुर पैदा करे उन्हनि खे वर्गलाइण जी कोशिशि कई पई वञे, तव्हां उन्हनि खे छा चवंदव? मां इहो ई हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि, त अॻाड़े मां हिकिड़ी जेकी मिसाल ॾिनी त पीउ हिकु हूंदो आहे, त औलाद जेकी आहे हमेशह उनजी वाबस्तगी जेकी हूंदी आहे, हर शइ हूंदी आहे पीउ सां। त उअं ई सरदार बि हिकु हूंदो आहे, ॿ पीउ न थींदा आहिनि, ॿ सरदार बि न थींदा आहिनि। त बिल्कुलु पाण खे इहा नज़र रखणु खपे, ऐं इनशाला सभिनी जी इहा नज़र आहे बि सही। अच्छा सर, जॾहिं पग जो मामिलो हुयो, उन महिल मोहम्मद बख़्शान बि नंढो हुयो, तव्हां बि नंढा हुयो, तव्हां ॿुधाए सघो था त इन पग जी इन रस्म में केरु केरु शरीक हुया, ऐं छा उहे माण्हू जेके शरीक आहे उहे हिन वक़्त ताईं बि तव्हांजे मौक़ुफ़ सां गॾु बीठल आहिनि? बिल्कुलु माशाल्लाह, जेके आड़े पाड़े या जेके बि पंहिंजे पूरे पाकिस्तान में जेके सरदार हुया सॼा, उहे मौजूदु हुया। पीर साहिब वग़ैरह मौजूदु जेके आहिनि उहे मौजूदु हुया। असांजा जेके पीर आहिनि साईं इफ़्तिख़ार शाह गिलानी, उहे बि मौजूदु हुया। साईं महबूब शाह हुया, उहे बि मौजूदु हुया हिते। ऐं जेके उते रस्म थी, उहा बि पाण सभिनि जे साम्हूं आहे, उनजी पाण वटि रिकॉर्ड आहे। ऐं हाणे बि जेके ॻाल्हियूं करनि था उन्हनि खे बि ज़रूरु इहो रिकॉर्ड मां शेयर कंदुमि, जेके पंहिंजा दोस्त आहिनि ज़रूरु तव्हां सां शेयर कंदुमि, मीडिया ते हलाईंदासीं त उहे बि ॾिसनि त जेके इज़तदार शख़्स हूंदा आहिनि, जेके उन्हनि खे इहा शइ नज़र आई, उन्हनि इहो क़दम खयो, बिल्कुलु उन्हनि जी सही उहा ई नज़र हुई। अच्छा सर, हीउ जेको 6 सेप्टेम्बर ते हिकिड़ो मार्केट में ॻाल्हि हलियल आहे, हिकिड़ो बिरादरी जो कटु सॼियल आहे, तव्हांजे वॾे भाउ उनखे चओ त इहा ख़ैरात जी मानी आहे, तव्हांजी नज़र में उहो छा आहे? साईं, कट आहे, पॉलिटिकल गैदरिंग आहे, मां इहो चई सघां थो, ॿियो त हाणे मां कंहिंखे को ग़लति लफ़्ज़ न चवंदुमि। हा, पॉलिटिकल सियासी हिकिड़ी सियासी गैदरिंग आहे। अच्छा सर, तव्हां पंहिंजी बिरादरी लाइ तव्हां हुकूमत जो हिसो बि आहियो, तव्हांजा पढ़ियल लिखियल नौजवान बि तमामु घणा आहिनि मुख़्तलिफ़ ज़िलनि में, तव्हां पंहिंजी बिरादरी लाइ बतौर सरदार या हुकूमती नुमाइंदे छा करे सघिया आहियो? सही, सियासी हिसाब सां त पाण माशाल्लाह स्टेडियम्स मां जीअं स्पोर्ट्स डिपार्टमेंट हवाले आहे, पाण हिते स्टेडियम्स जी कंस्ट्रक्शन हलनि थियूं। इनशाला जीअं कंप्लीट थींदा त उनजी इनॉग्रेशन थींदी, त उहो पाण बिल्कुलु सॼे दोस्तनि भाइरनि जे साम्हूं ईंदी। वाइल्ड लाइफ जी आहे पाण जी पोर्टफोलियो, त उन में पाण माशाल्लाह कमु कराया आहिनि काफ़ी। हिते पंहिंजो वाइल्ड लाइफ एक्ट पाण 50 सालनि खां पोइ पास करायो आहे, त उहो बि वॾियूं अचीवमेंट्स आहिनि पंहिंजे लाइ हिते लाइ। अच्छा, लास्ट में सर आख़िर में इहो तव्हां खां पुछंदा अथई त जेके माण्हू तव्हांखे पंहिंजी क़ौम जा ॾिसनि पिया, उन्हनि खे छा मैसेज ॾींदव, ऐं तव्हांखे छा पियो लॻे त हीउ जेको ममण मचायो पियो वञे इन जे पुठियां छा आहे? साईं, इन पुठियों बसि संदियूं ज़ाती शौक़ु आहिनि, संदी ज़ाती
लफ़्ज़ मूंखे चवणु न खर्चे लालच संदी हूंदी आहे इंसाननि जी हर कंहिं संदी ख़्वाहिश आहे संदी ज़ाती ख़्वाहिशात जी कॾ एतिरी वॾी ॻाल्हि थी आहे बाक़ी सभिनि खे इहो मां पैगाम ॾींदुमि त कंहिं ॿिए जी ख़्वाहिशात जी कॾ को वॾो नुक़सानु न थिए को अहिड़ो ग़लति रवायत न पहुची वञे जेकी ॿियनि सड़नि लाइ बि नुक़सानदेह हुजे जी बंगुल खान महर साहब जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी बंगुल खान साहब नंढा बरादर आहिनि चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर जा हाणे असां ॻाल्हि ॿोल कयूं था अॻूणे सिंध जे वज़ीर अला सरदार अली मोहम्मद खान महर जे पुटु अहमद अली खान महर साहब सां ऐं उनखां पुछूं था त हू हिन मामले ते छा चवनि पिया छा सोचनि पिया ऐं छा उन्हनि जो ख़्यालु आहे अहमद अली खान साहब तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे वक़्तु ॾिनो तव्हांजी ज़ाती राय छा आहे हिन सॼे मामले में बिस्मिल्लाह रहमान रहीम पहिरों त शयूं हूंदियूं आहिनि ॿ हिकिड़ी हूंदी आहे ॻाल्हि सियासी हिकिड़ी हूंदी आहे पर हे ॻाल्हि सियासी न आहे हे पग जी ॻाल्हि बि आहे ऐं इज़त जी ॻाल्हि बि आहे मामा जी ऐं को अहिड़ी शइ ग़लति अगरि आहे त फैमिली में त माण्हू वेही करे ॻाल्हाए सघे थो दुनिया जो वॾो में वॾो मसइलो बि बातचीत सां हल थी वेंदो आहे ऐं ईअं सोशल मीडिया ते या पूरे मुल्क में उन खे इशू करे ऐं पहिरों बि माण्हू जेको आहे तकलीफ़ में आया आहिनि हाणे बि मथां अचनि त इहा शइ सही न आहे अमन हुजे वधीक भलो आहे ऐं वधीक मां इहो न चवंदुमि बसि इहो ई चवंदुमि की जेको आला साईं सभिनि खे सम्झ ॾे ऐं सही रस्ते खे हलणी अच्छा सर तव्हांजो वालिद साहिबु जॾहिं बि जेतिरी बि हयाती हुनजी हुई त हमेशह जोड़ वारो किरदारु अदा कयईं तोड़ वारो न कयईं असां पाण बि हुन सां गॾु रहियासीं तव्हां बि ज़ाहिर हुनजा फर्ज़ंद आहियो तव्हां इन मामले में माना पेचअप कराइण में मामले खे थधो करण में को किरदारु अदा कयो आहे या तव्हांखे लॻे पियो त मामिलो ठहंदो या इन मामले ठहण जी तव्हांखे सूरत नज़र न पई अचे मां बिल्कुलु किरदारु जेतिरो मां थी सघंदो आहे मां उन में कयो आहे उन जो प्रूफ इहो आहे की जेकी बाई इलेक्शन हुई हालांकि न थियणु खपे माण्हू वॾे जी इज़त कंदो आहे पर उन महिल असां बि मां हुयमि ट्रॉमा में वालिद साहिब जो नुक़सानु थियल हो फ़ौतगी थियल हुई हिकिड़ी त उन महिल बि उहा हुई हिकिड़ी सियासी ॻाल्हि हुई उन में बि सीट वग़ैरह हर शइ फ्री में या अनअपोज़ मिले पई लेकिन असां चयोसीं यार ख़ानदान पाण में मथां न विरे त इन लाइ जेको आहे गॾु बीठासीं हर शइ में पर हिकु चकर मां कस खाधी ऐं हाणे ॿीहर बि खाइण लाइ तयारु आहे ऐं मथे अॻे बि जेतिरो बि कस जो हूंदो मां खाईंदुमि पाण में हिकु हुजनि त भलो आहे मुठि बंदि हूंदी आहे त मज़बूत हूंदी आहे ऐं इहा शइ बाक़ी हर ॻाल्हि ते सियासी रंग माण्हू न ॾे बहितर आहे अच्छा सर तव्हां पाण हिन ॻाल्हि जा गवाह हो तव्हांजो वालिद साहिबु हुन महिल हुयो जॾहिं मोहम्मद बख्श खान साहिब खे पग ॿधरनि पिया तव्हांजी ज़ाती सोच में हीउ अमल जेको थिए पियो इहो कीअं आहे तव्हांजी नज़र में ठीकु थिए पियो या ग़लति थिए पियो न थियणु घुरिजे इन अमल खे को बि सरदार फैमिली में ॿिया बि जेके क़ौम आहिनि उन्हनि सरदार आहिनि या किथे बि उहे उन्हनि खां तव्हां पुछो मुंहिंजी ॻाल्हि न भले तव्हां कंहिंखां बि पुछो इन ॻाल्हि खे को बि एक्सेप्ट नथो करे छो की सुभाणे अगरि ख़ुदा न ख़ास्ता ईअं त पोइ किथे बि को नुक़सानु थी वञे या किथे फॉर एग्ज़ाम्पल सुभाणे किथे फ़ौतगी थिए थी पई त पोइ इहा रवायत जेकी असांजी हलंदी अचे थी की पीउ जी शइ पुट ते ईंदी आहे त उहा शइ जॾहिं ख़तमु थी वेंदी पोइ त को बि माण्हू थी करे चैलेंज करे सघे थो उन शइ खे डिसिप्लिन ई न हूंदो त पोइ इहो सिस्टम ई न हलंदो अच्छा सर जेकॾहिं हीअ ॻाल्हि असां मोहम्मद बख्श खान खां पाण खां पुछूं आहे त हू चवे आहे त सभु कुझु बहितर आहे पर जेके माण्हू इहो सॼो माना मामिलो क्रिएट कयो आहे जन उहे चवनि पिया त सरदारी जी जेका वाघ यानी संभाल असां जेका ॾियणी हुई उहा ॾिनीसीं पर उहा सही नमूने संभाले न सघियो त तव्हां बि हिन सरदारी घराणे जा फ़र्द आहियो तव्हांजी नज़र में हुननि जी ॻाल्हि ठीकु आहे या मोहम्मद बख्श खान पंहिंजी रवायतुनि रीतुनि रस्मुनि मूजिबि बिरादरी सरदार तो ठीकु हलियो आहे मां इहो सम्झां थो मामा ठीकु हलिया आहिनि वॾा आहिनि सरदार आहिनि यको ऐं रही ॻाल्हि क़ौम जी या कंहिंजी बि अहिड़ो कहिड़ो कमु या अहिड़ो छा करे वेंदो आहे सरदार मोहम्मद बख्श खान की जिते तव्हां एतिरो असां उनखे हाइप ॾेई करे ऐं उन जी बि इज़त इन शइ में विञायूं था ऐं का पर्सनल गेन कयूं था त मुनासिबु ॻाल्हि बिल्कुलु बि न आहे ऐं ॻाल्हि अगरि घर जी आहे त घर में ई माण्हू त जीअं मां जो कंहिं सां जहिड़ो थिए थो त या का शइ मूंखे नथी वणे त असां वेही करे सुलह करे सघूं था ईअं एतिरो छान ॻाल्हि खे इशू खे ठाहिण इहा शइ मुनासिबु न आहे ऐं मामा हमेशह क़ौम जो माशाल्लाह वॾा बि आहिनि ऐं हमेशह सही रहिया आहिनि क़ौम लाइ किथे मां नथो सम्झां को कमु उन्हनि ग़लति कयो आहे ड्यूरिंग दी इलेक्शन्स बि जेको आहे मूंखे बि वठी आहे इन लाइ वठी आहे छो की सम्झो तव्हां वॾा हो तव्हांजो जेको आहे सीट ते तव्हां बीहो पर असांजो मां उन महिल ॾिठुमि फैमिली खे मां चयो यार पाण में न विढ़नि
सब हिकु हुजूं त बहितर आहे। पोइ हिकु चकर कस खाधीसीं, लेकिन मोहम्मद ख़ान माशाल्लाह हमेशह सभिनि खे गॾु खणी करे हलंदो आहे। माना ये शिकायत दुरुस्त आहे। इहो दुरुस्त न आहे। अच्छा त हिकिड़ो सवाल इहो आहे त हुन तरफ़ तव्हांजो चाचो आहे, हिन तरफ़ तव्हांजो मामो आहे, तव्हांजे लाइ त तमामु घणी इम्तिहान जी घड़ी आहे, पोइ तव्हां पंहिंजो ज़ाती फ़ैसिलो छा कयो? मुंहिंजो ज़ाती फ़ैसिलो त इहो आहे की अहिड़ी शइ न थिए, पाण में माण्हू ॿई ठही वञनि, ऐं पर जेको ग़लति आहे त पोइ उहो सभिनि खे ख़बर आहे, ऐं माण्हू हिकु साथ जेको आहे ग़लति शइ जो न ॾींदो। लेकिन वॾा ॿई आहिनि मुंहिंजा, ॿिन्हिनि लाइ इज़त आहे, ऐं अॼु बि मूंखे अगरि चाचा घुराइनि ऐं का सलाह करणी आहे वेही त मां 100 चकर वेंदुमि, पर पंहिंजनि सां वेही करे माण्हू ॻाल्हाए त बहितर आहे। अच्छा हाणे लास्ट में मूंखे इहो ॿुधायो त महर बिरादरी जा ज़ाहिर तव्हां बि सरदारी घराणे जा माण्हू, अली मोहम्मद ख़ान जो तमामु सुठो महर कम्यूनिटी वारनि सां प्यार मोहबत हूंदी, तव्हां छा मैसेज ॾींदव त हिन सॼी जेका सूरत हाल नज़र अचे पई इन में तव्हांजी बिरादरी खे कहिड़े तरफ़ वञणु घुरिजे, हक़ तरफ़ वञणु घुरिजे, सच तरफ़ वञणु घुरिजे, या हीउ जेको बिरादरी खे सियासत जे भर चढ़े पियो वञे उन तरफ़ वञणु घुरिजे? मां त इहो चवंदुमि सभिनि खे की सभई इहा कोशिशि करनि की पाण में ॿई हिकु थियनि, ऐं जेको ॻाल्हि जेकी ॻाल्हि इहा करे थी उन्हनि खे सम्झाइनि, ऐं ॿिन्हिनि खे हिकु पेज ते आने करे हिकु सुलह जी ॻाल्हि करनि। ऐं सरदार मोहम्मद ख़ान बि ॿियो कुझु न, इस्लाम खे ॾिसी करे पोइ असां चवंदा आहियूं असां मुस्लमान आहियूं, नबी साईं जी सुनत फॉलो कंदा आहियूं, नबी साईं खे फॉलो कंदा आहियूं, ऐं दीनी ॻाल्हियूं ॻाल्हाइण में ऐं करण में वॾो फ़र्क़ु आहे। हिकु हिते त हाणे हिकु सरदार साहिबु कई बि आहे इहा शइ त दीन जे दायरे में कई आहे न, का इन में का हो त न आहे हिकु मतिलबु उनखे एतिरो वॾो इशू ठाहे करे या सियासी रंग ॾेई करे हिकिड़ी सियासी गैदरिंग करे, मां इन शइ जे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे। पर हा इन शइ जे हक़ में आहियां मां की ॿई ठहिनि, ऐं इन में ख़ानदान जो बि फ़ाइदो आहे, माण्हुनि जो बि फ़ाइदो आहे, आख़िर में ग़रीब माण्हू जेको आहे उहो जेको आहे मुश्किलनि में ईंदो आहे, ऐं असांखे उन जो अहसासु बि आहे की ईअं न थिए। माण्हू पहिरों बि घणा दरबदर थिया आहिनि, हाणे ॿीहर इहा शइ न थिए त बहितर आहे। जी अहमद अली ख़ान महर साहब ऐं बंगुल ख़ान महर साहब जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी, असां इन मामले ते हिते जॾहिं खां वठी मामिलो क्रिएट थियो उन खां पोइ शिकारपुर, सखर, घोटकी समेत सिंध जा केतिरा ई अहिड़ा ज़िला आहिनि जिन मां वॾी तादाद में माण्हू हिते अचनि पिया ऐं चीफ सरदार मोहम्मद बख्श ख़ान महर खे हिमायत जो यकीन ॾियारनि था, छाकाणि त हीअ हिमायत उन करे आहे त हीअ ग़ुलाम मोहम्मद ख़ान महर जी जेका पग हुई उहा मोहम्मद बख्श ख़ान महर जे मथां आई आहे, ऐं बिरादरी जी जेका अक्सरियत आहे उहा बि हिते अची हिमायत जो यकीन ॾियारे थी त हू इन मामले ते जेको मोहम्मद बख्श ख़ान महर आहे चीफ सरदार उन सां गॾु आहिनि। जी हाणे असां ॻाल्हि ॿोल कयूं था सरदार ज़ुल्फ़कार ख़ान सदायो साहब जंहिंजो तालुक़ु शिकारपुर ज़िले सां आहे ऐं हू हिते ख़ानगढ़ में सरदार मोहम्मद बख्श ख़ान महर साहब वटि पहुता आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो जेको ख़ानदानी तालुक़ु हिन ख़ानगढ़ या सरदार ग़ुलाम मोहम्मद ख़ान महर जे फैमिली सां रहियो आहे उहो छा आहे ऐं हुननि जे हिते अचण जो मक़सदु छा आहे। सरदार साहिबु तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो, छा ॿुधाईंदो त सरदार ग़ुलाम मोहम्मद ख़ान महर खां वठी जेको तव्हांजो तालुक़ु सरदार मोहम्मद बख्श ख़ान महर ताईं हले थो पियो, इन जो पुठियों सिलसिलो छा आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम, तव्हांजी वॾी महिरबानी टाइम ॾियण लाइ। असल में असांजो हिन घर सां तालुक़ु जेको आहे 100 साल पुराणो आहे, जेको रिकॉर्ड मुताबिक़ आहे, हूअं त अञा शायदि पोइते हुजे। ऐं वॾो अहम जेको पहलू आहे जेको हीउ मसइलो शुरू थियो आहे हिते, उनजो मूंखे दिली तौरु तमामु घणो ॾुखु थियो आहे, सदमो बहैसियत हिकु समाट क़ौम जे हिसाब सां। छो 22 डिसंबर 1999 में मरहूम सरदार ग़ुलाम ख़ान महर उन्हनि हिकिड़ी समाट गॾिजाणी कोठाई हुई सखर बंगुले ते, ऐं उनमें जेको जेके बि समाट सरदार हुया उहे शामिलु थिया हुया, असां बि उनमें आया हुआसीं। असांजा वॾा जेके असांजा वालिद साहिबु जेको सरदार अहमद ख़ान सदायो मरहूम उहो बि हिते आयो हुयो उनमें। ऐं असां जेको आहे मुतफ़िक़ा तौरु इहा शइ दिलि सां सरदार ग़ुलाम ख़ान खे जेको आहे त चीफ ऑफ समाट जेको आहे तस्लीम कयोसीं, ऐं उहो ई सिलसिलो जेको आहे हिन घर सां उहा मोहबत उहा कुर्बत हिते रही। ऐं उनखां बाद में जेको आहे त सरदार साहिब जे वफ़ात खां पोइ आउं बि नंढो हुयुसि त एतिरो तालुक़ु असांजो वरी सिलसिलो कटिजी वियो। त पोइ अली गौर ख़ान जन सां मुंहिंजी ज़ाती जेको आहे त कुर्बत बि थी, उहा बि असांजी मस्जिद नबी में असांजी पाण में मोहबत ऐं कुर्बत थी, ऐं मां उन सां पोइ वरी ॻंढिजी वियुसि हिन घराणे सां। ऐं हाणे जेको आहे जॾहिं हीउ मामिलो शुरू थियो त बहैसियत हिकु समाट क़ौम जे असांखे ॾाढी शर्मिंदगी थिए थी तमामु घणी, ऐं सरदारनि ते जेको आहे त उनजी तौहीन कई वञे सोशल मीडिया ते, इहा तमामु हिकिड़ी शर्मनाक अमल आहे। अच्छा सर, तव्हां पाण सरदारी घराणे जा माण्हू हो त हिन सॼी सूरत हाल में तव्हांजी छा तजवीज़ हूंदी, यानी तव्हां पाण अमन वारा माण्हू आहियो, अमन जा ख़्वाहिशमंद आहियो, तव्हांजी ज़ाती तजवीज़ छा आहे?
मुंहिंजी ज़ाती तजवीज़ त इहा हूंदी त अलीगढ़ ख़ान जन जेको आहे त उन्हनि जी मां पाण हिकिड़ो इज़त कंदो आहियां तमामु घणी, उनखे दिलि सां पंहिंजो वॾो बि मञंदो आहियां। पर हाणे पग जे हिसाब सां जेको आहे लाज़मी ॻाल्हि आहे सरदार गुलाम ख़ान जी जेका पग आहे उहा हिन महिल सरदार मोहनूश ख़ान ते आहे। उहो चीफ ऑफ समाट बि आहे, चीफ ऑफ महर बि त चीफ ऑफ समाट। ऐं उनमें मुंहिंजी जेको आहे त इहा हिकिड़ो अर्ज़ु हूंदो, हथ ॿधी मां अर्ज़ु कयां थो सरदार अलीगढ़ ख़ान जन खे त उहे जीअं शुरू खां वठी करे वॾे हुजण जेको सबूत उन्हनि ॾिनो आहे, हाणे बि उहा ई शफ़क़त, उहा ई मुहबत, उहा ई कुर्बत जेको आहे उहो इज़हार कनि। हुननि खे जेकॾहिं हू हेॾे अचनि या हीउ दौर होॾे वञे, इन में कोई कबाहत न आहे। असां सिर्फ़ु इहा ई शइ चवंदासीं, मां बि उन्हनि जो ईअं नंढो आहियां त असां इहो अर्ज़ु कंदासीं, असांजी इहा सिर्फ़ु सरदार मोहम्मद ख़ान जी जिन जो उनजी घटिताई न आहे, इहा असां समाट सॼिनि जी घटिताई आहे। मां इहा मुआज़र सां जेको आहे त अलीगढ़ ख़ान जन जेको आहे त वॾा आहिनि, उनखे तमामु घणी ॼाण आहे, तमामु घणो माशाअल्लाह ज़हीन आहिनि। उहे इहे शयूं पाण महसूसु कंदा हूंदा, ज़रूरु उन्हनि खे दिलि में ॾुखु थींदो हूंदो। तव्हां जेकॾहिं फ़र्ज़ु कयो हीअ त तव्हांजी नेक सोच आहे, पर जेकॾहिं इहा नौबत पैदा थिए थी त पोइ तव्हांजूं हमदर्दियूं ज़ाहिर आहे कंहिंसां हूंदियूं? असां जेको आहे त जीअं असांजे वॾे जेको डिसीशन हुयो असांजे मरहूम बाबा जो, लाज़मी ॻाल्हि असां मरहूम जेको आहे त सरदार गुलाम ख़ान जी पग जी कट वेंदासीं, सिधी ॻाल्हि आहे। जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान सदायो साहिब जी, उनखां सवाइ जेके ॿियनि माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, वरी जेका इन सूरत हाल बाबति अपडेट हूंदी उन बाबति तव्हांखे आगाह कंदा रहंदासीं।